बयानी सारे काट के थो मां इहो चयो त का बि हुन में नओं एविडेंस न आहे जो ॿुधाइण जहिड़ी का ॻाल्हि न आहे। तव्हां हिकिड़ो ॿुधाइजो ही जेके प्रिया कुमारी जे हवाले सां ॻाल्हि थी। मां अॼु जो बजट जे हवाले सां सेशन हो ऐं हिन में पुलिस जी वर्किंग जे हवाले सां पूरे साल जी हुई ऐं मां उन ते बहस कंदुसि ऐं ॻाल्हाईंदुसि। होम मिनिस्टर साहब जी तकरीर मुंहिंजे ख़्याल में हर डिटेल ॿुधाई ऐं वधीक बहितर आहे त तव्हां होम मिनिस्टर साहब खां ई पुछो असेंबली जे फ्लोर ते। मां तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां होम मिनिस्टर साहब जो, CM साहब जो ऐं गवर्नमेंट ऑफ सिंध जो कि हिन बजट जे दौरान सिंध पुलिस जी तारीफ़ कई, उन जे ऑफिसरनि जी तारीफ़ कई ऐं इहा मां सम्झां थो त असां सभु पुलिस ऑफिसरनि जे लाइ बाइसे इज़त ऐं इफ़्तिख़ार आहे। ऐं उन में जेके बि प्रोजेक्ट असां शुरू कया आहिनि ऑपरेशन जे लिहाज़ खां, कचे जो हुजे, ड्रग्स जे ख़िलाफ़ु हुजे, हे उन जी बि तारीफ़ थी, डिस्कशन थियो। ऐं उन खां अलावा जेको नयूं ऑपरेशन्स असां इंडक्शन्स ऐं नवां इनिशिएटिव ख़ासि तौर टेक्नोलॉजी जा करणु वञूं पिया, जंहिंमें ट्रैक्स शुरू करे चुका आहियूं, अहिड़ा ॿिया उन्हनि सभिनी जो बि ज़िक्र थियो। सो मुंहिंजे ख़्याल में मूंखे यकीन आहे त गवर्नमेंट ऑफ सिंध असांजे इन इनिशिएटिव्स खे इंशाअल्लाह जीअं हिकु ओनरशिप ॾिनी आहे ऐं असां कोशिशि कंदासीं त असां उन ई जेका असांखे पैट मिली आहे ऑन द बैक उन खे पंहिंजो सजायो कयूं ऐं कमु करे ॾेखारियूं इंशाअल्लाह कि अञा लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन ऐं क्राइम जी सिचुएशन अञा बहितर। जी साहब इहो ॿुधाइजो त कश्मीर में कल्ह वरी वाक़ियो थियो आहे, इंडिविजुअल वाक़ियो मां आजो में बजट जो इजलास आहे उन जे बारे में सिंध जा माण्हू सम्झणु चाहींदा त केस पहुतो करे इन्वेस्टिगेशन जो जेको ॿुधायो। मां प्रिया कुमारी जे पेरेंट्स सां मिली चुको आहियां। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे बि ग़लति कयो, जेको बिल्कुलु जर्नलिज़म जे उसूलनि जी ख़िलाफ़ु आहे। त मां तव्हांखे चयो को बि नओं एविडेंस न मिलियो आहे जंहिंमें इन केस खे ॿीहर खोलण जी नौबत हुजे ऐं ज़ाहिर हुन पेरेंट्स जे लाइ तमामु हिकु तकलीफ़ दा अमर आहे कि तव्हां मीडिया में उहा ख़बर खणो था जॾहिं को एविडेंस ई न आयो आहे, न का शइ साम्हूं आई आहे जंहिंजे बुनियाद ते असां उन में का अगराई करे सघूं। तंहिंजे करे इहा ॻाल्हि मां कई ऐं जंहिंखे तमामु ग़लति रंग ॾिनो ऐं ख़ासि तौर तव्हांजे टाइम चैनल। सो मूंखे हिन जो अफ़सोस आहे ऐं महिरबानी करे जेका ॻाल्हि हुजे तव्हां सभु वर्जन ॿुधाईंदा कयो त असुलु ॻाल्हि छा थी। जेका ॻाल्हि घर वज़ीर कई आहे त जेको धाड़ेल जंहिं वटि हुई प्रिया कुमारी उहो मारिजी अदा मां हिन ते वधीक नथो करणु चाहियां, का बि ॻाल्हि नथो करणु चाहियां। हिकिड़ो शक जी बुनियाद हुई जेका असां स्टैंडिंग कमेटी में सेनेट में बि चई आया हुआसीं त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते जिथे हुन मासूम न्याणी जो ॾसु मिले पियो उन मां हिकिड़ो हुन धाड़ेल ते हो जेको असां पोइ बाद में गिरफ़्तार कयो ऐं उन जो पूरे इलाइक़े खे असां कंगालियो, उते नंढी न मिली। तंहिंजे करे इहा ॻाल्हि तमामु पुराणी आहे। सो उनखे हिन वक़्तु ख़बर न आहे तव्हां छो ॿीहर ॻाल्हि कयो पिया। इहो सेनेट स्टैंडिंग कमेटी जी ॻाल्हि आहे जंहिंखे काफ़ी महीना थी चुका आहिनि। सो मुंहिंजे ख़्याल में जर्नलिज़म हिकु तमामु ज़िमेदारी वारी शइ आहे ऐं तव्हां ज़िमेदारी जो सबूत ॾियो। जेके बि तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई वञे थी उनखे सही सम्झी ऐं पोइ अॻिते आवाम